नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं ही सरकुल बाईपास जेको मेन रोड आहे ऐं वाक़ा करणु मूं हुअसि। मूं कुझु ॾींहं अॻु में पहिरीं जेका रखी हुई त उहा ही जेके देवियूं इलाही थी वियूं आहिनि, हिन वढणु घुरिजनि। तव्हांखे यादि हूंदो त टंडो बदी रोड ते को हादिसो थियो, उन हवाले सां माण्हू जागी पिया, उन्हनि हाय घोड़ा कई, को ज़मीनदार अची विया, इन देवियूं वठायूं। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो करे तव्हां ॾिसो, हीअ जेके देवियूं आहिनि हीअ तमामु रोड सां लॻल हुयूं ऐं विच में हुयूं, ऐं हींअर वढजण खां पोइ पाण ॾिसी सघूं था त केॾी विकराण आहे ऐं हितां क्रॉसिंग बि थी सघे थी। ऐं पंहिंजो मक़सदु ई रुॻो इहो हो त देवियूं वढिजी वञनि, वढजण सां को ज़ाती को अहिड़ो नुक़सानु न थिए। ऐं तव्हांखे कैमरे जे अख में ॾेखारियां थो त केॾो तमामु ई वढण सां फ़ाइदो थियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही तव्हां ॾिसो, ही काठ जेको आहे, ही काठ आहे जेको निकितो आहे काठ, इहो ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त ज़मीनदार जी पासे में ज़मीन ज़रूरु आहे ऐं उन पंहिंजे हिसाब सां को नुक़सानु न थिए, उन हवाले सां जेको तो हिन इहा कोशिशि कई आहे त हिते मुंहिंजो माना को नुक़सानु न थिए। पर रोड जेको आहे ही तव्हां ॾिसो केॾो हिन में काठ आहे जेको निकितो आहे। ऐं इहो जेको तो आहे, अगरि हिन रोड्स खाते जा बि तक़रीबन रोड ते रखियल हिन मुलाज़िम हूंदा, अगरि जे इहे हुजनि त हीअ हिनखे नुक़सान खां बची सघे थो, इहो हादसे खां बची सघे थो। हीअ तमामु ज़रूरी हो, जेको सुठो अमल थियो आहे। ऐं हीअ तव्हां कैमरे जे अख में ॾिसो रोड जी केॾी विकराण थी आहे। ऐं पंहिंजी इहा ई कोशिशि हुई त हीअ जेको देवियूं आहिनि, हिते देवियुनि सां को हादिसो थिए, कोई अचण वञण वारी गाॾी को पाण में लॻे, को नुक़सानु थी वञे, इन लाइ हीअ तमामु बहितरीनु अमल आहे जेको पाण बार बार अहिड़ा के बि हूंदा आहिनि मामला चवंदा रहंदा आहियूं। ॾिठो वञे त हिन जे वढजण सां रोड जी तव्हां विकराण ॾिसी सघो था, केॾो इहो जेको आहे रोड वेकिरो थियो आहे।